नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीरजोॻोठ खां ख़बर ॾींदा हलूं त पीरजोॻोठ लॻ फतेह अल्लाह घमरो जे रवासिन एरीगेशन अमले मिटी माफिया खिलाफ़ ॻोठाणन एहतजाज मुज़ाहरो कयो। एहतजाज कंदड़ उस्ताद हबीबुल्लाह घमरो, एहसान घमरो, बशीर घमरो मीडिया अॻियां दाहींदे चयो त असीं ॻोठ फतेह अल्लाह घमरो जा ॻोठाणा आहियूं। आबिल वाह मां निकिरंदड़ शाख बाद माइनर शाख मां पंहिंजी ज़मीनूं आबाद कंदा आहियूं, पर जॾहिं खां मथां पाणी बंदि थियो आहे त एरीगेशन अमले जंहिं तालके सरोवीर दारोगो बेलदार SDO एरीगेशन अमलो मिटी माफिया मिली करे मिटी वेकिरो करे शाख जे कपनि खे पिण नुक़सान रसाए हुकूमत जो नुक़सान कयो अथऊं। असां ॻोठाणनि खे शाख जे कपनि कमज़ोर थियण करे ज़मीनूं ऐं घर ॿुॾण जो ख़दशो आहे। इन वक़्तु असीं शाख जे कपर कमज़ोर हुजण करे असीं मोटरसाइकिल ऐं गॾह गाॾो या को ॿार बचो या को मरीज़ अधु राति मंझि राति खणी वञी अस्पताल ताईं पहुची नथा सघूं। कुझु शरपसंद मिटी माफिया गुलाम नबी घमरो, अली रज़ा घमरो, हातिम घमरो, जावेद घमरो ऐं ॿियनि जे ख़िलाफ़ वस वारनि खे शिकायतूं करण बावजूद को बि तदारक नथो कयो वञे। हिन लाइ असां एरीगेशन सेक्रेटरी सिंध, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, सखर कमिश्नर ऐं DC खैरपुर खे अपील करियूं था त हिननि शरपसंद खिलाफ़ कोर्ट सॻोरी मुताबिक़ मिटी चोरी केस दाख़िल कयो वञे। असां ॻोठाणनि खे ॿुॾण खां बचायो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो